वज़ीर आज़म शहबाज शरीफ गॾियल अरब इमारात जे हिकु ॾींहं जे दौरे ते अबूज़हबी पहुची वियो। नाइब वज़ीर आज़म इसहाक़ डार, वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ अता तारड़ ऐं ख़ासि मुआविन तारिक़ फ़ातमी बि वज़ीर आज़म सां गॾु। वज़ीर आज़म जो उहिदो संभालण खां पोइ शहबाज शरीफ जो UAE जो ही पहिरियों दौरो आहे। अबूज़हबी में वज़ीर आज़म ऐं गॾियल अरब इमारात जे सदर मोहम्मद बिन अल नाहयान विच में मुलाक़ात थींदी, जंहिंमें ॿिन्ही मुल्कनि विच में सहकार वधाइण जे हवाले सां ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। वज़ीर आज़म कारोबारी शख़्सियतुनि ऐं मालियाती इदारनि जे सरबराहनि सां पिणु मिलंदो। ज़ाती मुफ़ादनि लाइ मुल्की मुफ़ादनि खे दाअ ते न लॻाइण घुर्जे। सोचियल सम्झियल साज़िश हुई त जीअं हितां सनतूं हलियूं वञनि। सियासी मक़सदनि लाइ सिंध खे टारगेट न करणु घुर्जे हा। 15 साल अॻु कराचीअ जूं हालतूं ख़राब हुयूं। निगरान हुकूमत जे दौर में स्ट्रीट क्राइम वधियो। गुज़िरियल हिकु महीने खां स्ट्रीट क्राइम में 50% घटिताई आई आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जो कराची में वापारियुनि खे ख़िताब। संदसि चवणु आहे त कराची जे तरक़ियाती मनसूबनि ते अरबें रुपया ख़र्च कया पिया वञनि। सिंध हुकूमत हर शोबे जी बहितरी लाइ कमु करे रही आहे। सूबे में ट्रांसपोर्ट जो निज़ाम बहितर बणाए रहिया आहियूं। वधीक बसूं ईंदियूं। हेलीकॉप्टर हादसे में फौथियल ईरानी सदर इब्राहिम रईसी जी तदफीन जूं मशहद में तैयारियूं मुकम्मल। कुछ देर में मरहूम जो मढ़ इमाम अली रज़ा जे रोज़े मुबारक जे अंगण में दफ़नायो वेंदो। गैर कानूनी बस अॾनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं करे रहिया आहियूं। मुसाफ़िरनि लाइ मुख़्तलिफ़ रूट्स ते शटल बस सर्विस हलाईंदासीं। बिना रूट परमिट जे हलंदड़ गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। स्कूली गाॾियुनि में लॻल गैस सिलेंडर्स हटाया पिया वञनि। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जो सिंध असेंबली जे इजलास में ख़िताब। संदसि चवणु आहे त असांजी पूरी कोशिश आहे त अवाम खे रिलीफ फ़राहम करियूं। सिंध मुल्क जो वाहिद सूबो आहे जिते EV बसूं हलनि थियूं। ॿिया सूबा हाणे EV बसुनि ॾांहुं अचनि पिया। निगरान हुकूमत जी नाहिलीअ सबबि BRT बस मंसूबे में देरि थी। BRT रेड लाइन मंसूबो मिशन इम्पॉसिबल थींदो पियो वञे, पर हाणे कमु शुरू थी वियो आहे। 1 जून खां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वधीक 4 रुपया घटिताई जो इम्कान। ज़रियनि मूजिबि आलमी मार्केट में पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में घटिताई सबबि पेट्रोल 4 रुपया फ़ी लीटर सस्तो थी सघे थो। डीज़ल जी क़ीमतुनि में बि 3.5 रुपया फ़ी लीटर घटिताई जो इम्कान आहे। नयुनि क़ीमतुनि जो ऐलान 31 मई ते कयो वेंदो। किर्गिस्तान जे गादी वारे शहर बिश्केक में विॻोड़नि सबबि फाथल सिंध वासी 205 शागिर्दियाणियूं ऐं शागिर्द कराची पहुची विया। PIA जी उॾाम ज़रिए 55 शागिर्दियाणियूं ऐं 150 शागिर्द पहुता। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची एयरपोर्ट ते पहुतल शागिर्दनि जी आजियां कई। बिश्केक मां वापसि आयल 99 शागिर्दनि जो तालुक़ कराची सां आहे। हैदराबाद 22, नौशर फिरोज़ में 15, खैरपुर 13, सखर ऐं नवाबशाह 12, बदीन, दादू, मीरपुर ख़ास ऐं जेकब आबाचा 5, टंडो आदम 3, जामशोर ऐं कस्मोर जा 2, कंदकोट, पनवाकिल ऐं थरपारकर मां हिकु शागिर्द शामिल। अॼु 205 शागिर्द कराची पहुता आहिनि। वधीक 180 शागिर्द किर्गिस्तान में फाथल आहिनि, जिन मां 6 ज़ख़्मी आहिनि। मां कोशिश करे रहियो आहियां त उन्हनि जे लाइ ख़ासि उॾाम मोकिलिजे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं कराची एयरपोर्ट ते मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त अलाह जो शुक्र आहे त शागिर्दनि जी हिफ़ाज़त वापसीअ खे यकीनी बणायो वियो। सिंध हुकूमत बिश्केक में फाथल वधीक 180 शागिर्दनि खे पंहिंजे ख़र्च ते वापसि आणण जो ऐलान करे छॾियो। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त सिंध हुकूमत किर्गिस्तान में फाथल शागिर्दनि जी वापसी लाइ संजीदा आहे। असां शागिर्दनि जी वापसी लाइ ख़ासि उॾामुनि जो बंदोबस्तु करे रहिया आहियूं। इलेक्शन दौरान 300 यूनिट मुफ़्त ॾियण जो वाइदो कयो हो। वफ़ाक़ी हुकूमत असांजी नाहे। फ़िलहाल 100 यूनिट मुफ़्त ॾियण ते कमु करे रहिया आहियूं। सोलर ते टैक्स लॻाइण नामुनासिब ऐं ज़ुल्म हूंदो। जेकॾहिं बिजलीअ ते सब्सिडी नथी ॾिनी वञे त मुतबादल एनर्जी टैक्स लागू न कई वञे। कराची में ॿारड़नि खे पोलियो खां बचाव खां फुरा पियारण खां इनकार कंदड़नि जो अंग 1,30,000 आहे। सिंध जे ॿियनि ज़िलनि में पोलियो जा फुड़ा पियारण खां इनकार कंदड़नि जो अंग घटि आहे। सेहत वारी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचू जा सिंध असेंबली जे इजलास में मुख़्तलिफ़ मेंबरनि खां कयल सवालनि जा जवाब। संदसि चवणु आहे त का ॾेढी हेल्थ वर्कर मुलाज़िमत दौरान फौत थी वञे थी त उन जी औलाद मां हिक खे नौकरी मिलंदी। रिटायरमेंट खां पोइ फौत थियण जी सूरत में औलाद खे नौकरी न मिलंदी। लेडी हेल्थ वर्कर जी तालीम इंटर आहे, जंहिंखां पोइ वधीक तरबियत ॾिनी वेंदी आहे। कराची में साफ़ पाणी जी फरहामी लाइ क़दम खयां पिया वञनि। इन हवाले बाबति आलमी बैंक सां ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि। कराची में डॉक्टरनि जी खोट आहे। डोमिसाइल तहत डॉक्टर्स मुक़ररु कया विया आहिनि।
सिंध हाईकोर्ट 2018 खां गुम शहरी अब्दुल्ला समेत ॿियनि माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्तुनि ते दिफ़ाई वज़ारत खे समूरियुनि एजेंसियुनि खां रिपोर्ट्स हासिल करे पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। जस्टिस नेमतुल्ला फलपोटो जी सरबराही में ॿ रुकनी बेंच दरख़्वास्तुनि जी ॿुधणी कई। मंगे पीर मां गुम थी वियल शहरी अब्दुल्ला जा घरभाती बि अदालत में पेश थिया। दरख़्वास्तुनि ते ॿुधणी 21 अगस्त ताईं मुलतवी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां गॾियल क़ौम जी सेफ्टी एंड सिक्योरिटी डिपार्टमेंट जे 7 रुकनी वफ़द जी मुलाक़ात। कुदरती आफ़तुनि खे नज़र में रखंदे गॾियल क़ौमनि जी मुख़्तलिफ़ एजेंसीज़ खे सहूलियतूं ॾियण ते ख़्यालनि जी ॾेवट। गॾियल क़ौमनि जे वफ़द जो चवणु आहे त सिंध में जारी सख़्त गर्मी जी लहर जे असरनि ते नज़र आहे। सिंध हुकूमत खे UN जी जंहिं बि एजेंसी जी ज़रूरत हूंदी उहा कमु करण लाइ तयारु आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त असां गॾियल क़ौमनि जे ॿोॾ मुतासिरनि जी बहाली जे क़दमनि खे क़दर जी निगाह सां ॾिसूं था। अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्रूम जे वफ़द सां मलीर में तारीख़ी चौकुंडे क़ब्रिस्तान जो दौरो। सियाहत ऐं सक़ाफ़त जे सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह चौकुंडे क़ब्रिस्तान जे तारीख़ी हैसियत बाबति अमरीकी सफ़ीर खे आगाही ॾिनी। डोनाल्ड ब्रूम जो चवणु आहे त चौकुंडे क़ब्रिस्तान तारीख़ी हैसियत सां पाकिस्तान जे अहम क़ब्रिस्ताननि में मुनफ़रिद तर्ज़े तामीर में पंहिंजो मिसाल पाण आहे। पाकिस्तान अमरीका विच में मज़बूत ऐं ड्रिघा लाॻापा आहिनि। ॿिन्ही मुल्कनि विच में सियाहती लाॻापा वधीक मुस्तहकम करण जी ज़रूरत आहे। सियाहनि लाइ अमरीकी वीज़ा हासिल करण में आसानियूं पैदा कयूं वेंदियूं। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह जो चवणु आहे त सियाहनि खे समूरियूं सहूलियतूं फ़राहम करण लाइ क़दम खणी रहिया आहियूं। रोड़ी वेझो ॻोठ हसन चौहान में खूह अंदरि किरियल ॿकर खे कढण दौरान ॿिनि सॻनि भाइरनि समेत 3 नौजवान फौत थी विया। फौतियुनि में शहज़ादो अब्दुल जब्बार ऐं अब्दुल लतीफ़ चौहान शामिल। फौतियुनि जा लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। इलाइक़े में सोग जी लहर। रतो देरो जे जोगी पाड़े मां नींगर जो गोलियूं लॻल लाश जी सुञाणप 13 वरनि जे सिराज उढाणो नाले सां थी। पुलिस मूजिबि शुरूआती ॼाण तहत नींगर खे बदफेली खां पोइ क़तल कयो वियो आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। बेरिया रोडवे जो ब्रोही बिरादरी जी बिंदुरियुनि में झेड़ो गोली लॻण सबबि हिकु ॼणो क़तल। ॻोठ लाल बख्श ब्रोही में ज़मीन जे तकरार तां झेड़े दौरान फायरिंग दौरान पीरसन जुमो ब्रोही मारिजी वियो। पुलिस क़तल में मुलवस हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। गौसपुर जे मुख्य बस स्टैंड वारे इलाइक़े में लौलाई बिरादरी जी बिंदुरियुनि में झेड़ो। फायरिंग में नौजवान क़तल। हथियारबंदनि जी फायरिंग में शहज़ोर लौलाई ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे सख अस्पताल नियो पियो वियो त रस्ते में दम ॾिनो। पाकिस्तानी हज पांधियड़ा सऊदी अरब पहुचण जो सिलसिलो जारी। मज़हबी मामलनि वारी वज़ारत जे तर्जुमान जो चवणु आहे त 126 हज उॾामुनि ज़रिए 31,057 पांधियड़ा सऊदी अरब पहुता आहिनि। अॼु 12 उॾामुनि ज़रिए वधीक 2,450 पांधियड़नि खे मदीने शरीफ़ पहुचायो वेंदो। प्राइवेट स्कीम जा 2,000 खां मथे हज पांधियड़ा सऊदी अरब पहुची विया आहिनि। पाकिस्तान खां जिदे लाइ सिधी रीत हज उॾामुनि जी शुरूआति सुभाणे खां थींदी। पाकिस्तान कोस्ट गार्ड जो मनशियात ऐं स्मगलिंग जी रोकथाम लाइ सामूंडी पट्टी ते क्रैकडाउन। 2052 किलो चर्स, 5,837 किलो सुपारी, गुटखा, सिगरेट ऐं कपिड़ो बरामद। कोस्ट गार्ड 7 स्पीड बोट्स, 18 गाॾियूं, 2,93,000 लीटर पेट्रोल ऐं डीज़ल बि कब्ज़े में वठी छॾियो। डेयरी ऐं बेकरी जूं शयूं, ग्रॉसरी आइटम्स ऐं कॉस्मेटिक्स जूं शयूं बि बरामद कयूं वियूं। वफ़ाक़ी वज़ीर मोहसिन नक़वी पारां मनशियात ऐं स्मगलिंग ख़िलाफ़ पाकिस्तान कोस्ट गार्ड जी कारकर्दगी जी वाखाण, क्रैकडाउन तेज़ करण जी हिदायत। सिंध रेंजर्स ऐं कस्टम इंटेलिजेंस जो स्मगलिंग ख़िलाफ़ क्रैकडाउन जो सिलसिलो जारी। कराची जे इलाइक़े सदर में गुल प्लाज़ा वटि गोदामनि ते छापो। 50 टन स्मगल थियल कपिड़ो कब्ज़े में वरितो वियो। कपिड़े जी मालियत अटकल 150 मिलियन रुपया ॿुधाई पई वञे। रेंजर्स तर्जुमान मूजिबि रेंजर्स तरफ़ां स्मगलिंग जे मुकमल ख़ात्मे ताईं ऑपरेशन जो सिलसिलो जारी रहंदो। हालावासी 2 भेनरूं गुज़िरियल 4 ॾींहंनि खां पुरस्कार नमूने गुम। ताहिरा बतूल ऐं इकरा सूमरो जे वारसनि पारां थाणे ते गुमशुदगी जी NC दाख़िल। ॻोल्हा बावजूदि ॾस पतो न पइजी सघियो। वारसनि मूजिबि हुननि जी कंहिं सां दुश्मनी नाहे। नींगरियुनि जी ॻोल्हा में मदद कई वञे। बरतानिया में आम चूंडूं 4 जुलाई ते थींदियूं। बरतानवी वज़ीर आज़म ऋषि सुनक बादशाह चॉल सां मुलाक़ात खां पोइ
वक़्त खां अॻु चूंडनि जो ऐलान करे छॾियो। संदसि चवण आहे त हू सभु कुझु ठीकु करण जी दावा नथो करे, पर हिन वक़्त ताईं जेको हासिल कयो उन ते फ़ख़ुरु आहे। हिकु भेरो ॿीहर क़ौम जो एतमाद हासिल करण जी कोशिश कई वेंदी, पर ॾेई ख़बरूं इदारे मूजिबि बरतानवी पार्लियामेंट 24 मई खां रोके छॾींदी ऐं 30 मई ते टोड़ी वेंदी। चूंडनि खां पोइ 9 जुलाई ते पार्लियामेंट जो पहिरियों इजलास थींदो ऐं 17 जुलाई ते नए सेशन जी शुरूआति थींदी। नॉर्वे, आयरलैंड ऐं स्पेन फ़लस्तीन खे आज़ाद रियासत तौरु तस्लीम करण जो फ़ैसिलो करे वरितो। टिनी मुल्कनि तरफ़ां बाज़ाब्ता ऐलान 28 मई ते कयो वेंदो। स्पेन जे वज़ीर आज़म पार्लियामेंट में फ़लस्तीनी रियासत खे तस्लीम करण जो ऐलान करे छॾियो। अमरीका, आयरलैंड, नॉर्वे ऐं स्पेन तरफ़ां फ़लस्तीन खे आज़ाद रियासत तस्लीम करण जी कोशिशुनि खे रद्द कंदे चयो आहे त फ़लस्तीनी रियासत खे हिक तरफ़ो तस्लीम करण सां न पर ॻाल्हियुनि ज़रिए हासिल करणु घुरिजे। व्हाइट हाउस जो चवणु आहे त अमरीकी सदर सम्झे थो त हिक तरफ़ो फ़लस्तीन खे रियासत तस्लीम न कयो वञे। जो बाइडन पंहिंजे पूरे करियर में बरियासती हल जो मज़बूत हामी रहियो आहे।